तालके थाणो बुलाखां जे बरसात मुतासिरनि जी वार लाइ जामशुरो इत्ताद अॻवान मुतहरिक थी विया आहिनि। जामशुरो इत्ताद अॻवान मलक चंगेज़ खान जी हिदायत ते शेख अब्दुल्ला कोस्तानी, महेश कुमार जीरामणी ऐं निज़ाम कासकेली बरसात मुतासिर इलाइक़नि करचात, ॻोठ अलीमुराद बारीचो, पोखण वाई ऐं थाणे अहमद खान में 160 कुटुंबनि में राशन तक़सीम कयो आहे। इन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे अॻवाननि जो चवणु हो त बरसात सबबि कोस्तां जे इलाइक़नि में ढोरा ऐं नयूं वही अचण करे ॻोठनि जो शहरनि सां राब्तो कटिजी वियो आहे। रस्ता बंदि थियण ऐं कारोबार ठप थियण करे माण्हू सख़्तु मुतासिर थिया आहिनि, पर हितां जे चूंडियल नुमाइंदनि मुतासिरनि जी वार लाइ कंहिं बि क़िस्म जा क़दम न आहिनि खयां। मुतासिर वार जा मुंतज़र आहिनि ऐं चूंडियल नुमाइंदा मनपसंद माण्हुनि सां मुलाक़ात करे फ़ोटो सेशन में मसरूफ़ आहिनि। अॻवाननि वधीक चयो त सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह कोस्तां जे मुतासिर इलाइक़नि जो हवाई दौरो कयो ऐं माण्हुनि खे इमदाद ॾियण बदिरां वापसि रवानो थी वियो। असां जामशुरो इत्ताद अॻवान मलक चंगेज़ खान जी हिदायत ते पंहिंजे वसार मुतासिरनि जी मुसलसिल मदद करे रहिया आहियूं, पर अफ़सोस जो हितां जा नुमाइंदा पंहिंजा घर भरण में मसरूफ़ आहिनि। हिननि चयो त जामशुरो ज़िले में 40 साल इक़्तिदार में रहंदड़ नुमाइंदनि कोस्तां जे माण्हुनि खे बुनियादी सहूलियतुनि खां महरूम रखियो आहे। सवें ख़ानदान गुज़र केतिरनि ॾींहंनि खां रस्तनि ते बेयार मददगार वेठल आहिनि, पर उन्हनि जी बहाली लाइ के बि क़दम न आहिनि खयां विया। तुर्त संदन वाइर करे खेनि अजा ठहिराए ॾिना वञनि त जीअं उहे बहितर नमूने सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघनि।